कामरेड कामरेड अंग्रेजी लफ्ज़ आहे जिन जी सिंधी में माना थे थी हमदर्द मददगार। नज़रियाती कामरेड धरती ऐं क़ौम जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। पंहिंजे धरती जे नंगनि ऐं दंगनि ते सिर कुर्बान करण जी सघ रखंदा आहिनि। हुते वरी चंद गैर नज़रियाती मुफ़ाद परस्त लोफर क़िस्म जा छुड़वाग बि पाण खे कामरेड सॾाईंदा आहिनि, जिन खे कामरेड लफ़्ज़ जी ख़बर बि नाहे हूंदी त कामरेड छा आहे, कामरेड जो कमु छा आहे ऐं कामरेड छो ऐं छा जे लाइ पैदा थिए थो। नज़रियाती कामरेड ख़ुदा खां सवाइ कंहिं बि ताक़त जे आॾो नाहे झुकंदो, हमेशह घाट ऊचो करे हलंदो आहे। जेके गैर नज़रियाती मुफ़ाद परस्त टोलो हूंदो आहे उहो चंद पैसनि ते गोॾा खोड़े वेही रहंदो आहे ऐं पंहिंजी सिफ़ में हलंदड़ मुड़ुस माण्हू बहादुर साथियुनि खे मुक़बरी करे माराईंदो आहे। अहिड़ा माण्हू तंज़ीम धरती क़ौम ते बोझ हूंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे इनक़लाबी सतह ते मारणु जाइज़ हूंदो आहे। चई गोरिया ॿुधायो त इनक़लाब जा 3 असूल आहिनि: बंदूक सां गॾु सबर, दुश्मन खां बाख़बर, पंजनि ते नज़र। भले तव्हां में सबर न हुजे, भले तव्हां दुश्मन खां बाख़बर बि न हुजो, पर अहम ॻाल्हि ते पंजनि ते नज़र रखो। अगर तव्हां जे विच में हिकिड़ो बि मुक़वर पैदा थियो त उहो तव्हांजो सवे साथी माराए सघे थो।